नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। निकता तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त सेनेट चेयरमैन सादिक संजरानी अपोज़िशन तरफ़ां इम्कानी बेएतमाद रथ जे मामले ते अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां मदद घुरे वरिती है। सादिक संजरानी क़ौमी असेंबली में पीपी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी जे चैम्बर में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात कई। मुलाक़ात में सादिक संजरानी ग़लत फहमियूं ख़त्म करण जी कोशिश कई ऐं अपोज़िशन तरफ़ां इम्कानी बेएतमादी रथ ते आसिफ ज़रदारी खां मदद घुरी। पीपी ज़रीए मूजिब सादिक संजरानी मुलाक़ात में चयो त सेनेट चेयरमैन जो उहिदो आईनी आहे, जॾहिं त हिन उम्मीद ज़ाहिर कई त पीपी संदसि ख़िलाफ़ ॿिनि पार्टियुनि जो साथ न ॾींदी। होॾां सादिक संजरानी जो चवणु आहे त आसिफ ज़रदारी खां तबियत जो पुछियो ॿी का बि ॻाल्हि ॿोल न थी आहे। साफ़ियुनि तरफ़ां अपोज़िशन जे इम्कानी बेएतमादी रथ बाबति सवाल जो जवाबु ॾींदे सेनेटर चयो है त अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। मूंखे ख़बर पई आहे त आसिफ ज़रदारी बीमार आहे। खान सां तबियत जो पुछणु वियो। हिकु ॿिए सवाल जे जवाब में हिन चयो है त जॾहिं ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस थी ॾिठो वेंदो। होॾां आसिफ ज़रदारी जे सादिक संजरानी पंहिंजो ताज़ो बरक़रार रखण जे सवाल ते चवणु हो त सियासत जूं ॻाल्हियूं सियासी कंदा आहिनि। सियासी माण्हुनि खां पुछो, असांखे कहिड़ी ख़बर। सेनेट चेयरमैन ख़िलाफ़ बेएतमादी रथ बाबति सवाल ते हिन खिलंदे चयो त जेकॾहिं सेनेट चेयरमैन ख़िलाफ़ बेएतमादी रथ आई त तव्हांखे ॿुधायूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।